कराची खां मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो प्रीमियम नंबर प्लेटुनि जी नीलामी अॼु थींदी, जॾहिं त एक्साइज़ खाते तरफ़ां नीलामीअ जी तक़रीब थी रही आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त नीलामीअ मां हासिल थींदड़ रक़म बोर्ड मुतासिरनि लाइ हाउसिंग प्रोजेक्ट खे ॾिनी वेंदी। अहिड़े क़दम जो मक़सदु कुदरती आफ़तुनि सबबि मुतासिर थियलनि जी मदद करणु आहे। अहम ख़बर आहे, कराची खां मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो प्रीमियम नंबर प्लेटुनि जी नीलामी अॼु थींदी, जॾहिं त सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त एक्साइज़ खाते तरफ़ां नीलामीअ जी तक़रीब थी रही आहे। नीलामी मां हासिल थींदड़ रक़म बोर्ड मुतासिरनि लाइ हाउसिंग प्रोजेक्ट खे ॾिनी वेंदी। सीनियर सूबाई वज़ीर जो वधीक चवणु आहे त अहिड़े क़दम जो मक़सदु कुदरती आफ़तुनि सबबि मुतासिर थियलनि जी मदद करणु आहे। अहम ख़बर आहे, कराची खां मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो प्रीमियम नंबर प्लेटुनि जी नीलामी अॼु थींदी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो वधीक चवणु आहे त एक्साइज़ खाते तरफ़ां नीलामीअ जी तक़रीब थी रही आहे। नीलामी मां हासिल थींदड़ रक़म बोर्ड मुतासिरनि लाइ हाउसिंग प्रोजेक्ट खे ॾिनी वेंदी। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे कराची मां शाहिद मीर सहतो। जी शाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि? पाकिस्तान की तारीख़ जी पहिरियों भेरो प्रीमियम नंबर प्लेट्स की नीलामी अॼु कराची के पीसी होटल में थी रही है। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त एक्साइज़ खाते पारां प्रीमियम नंबर प्लेट्स जेके आहिनि उहे अॼु नीलाम कयूं वेंदियूं। हिन चयो त नीलामीअ जी जेके रक़म हासिल थींदी उहा जेके बोर्ड मुतासिर माण्हुनि जो प्रोजेक्ट हाउसिंग हलंदड़ आहे उन प्रोजेक्ट खे ॾींदासीं। हिन चयो त हिन कुदरती जेका आफ़त आई उन में मुतासिर थियण वारे माण्हुनि जी असां मदद करणु चाहियूं था ऐं नीलामी जेका सरमाएकारी हूंदी उहो हिकिड़ो मौक़ो आहे असांजे लाइ इंसानी ख़िदमत करण जो। गॾोगॾु हिन चयो त असीं मौक़ो आहे जेको एक्साइज़ खातो आहे उहा इहा कोशिशि करे पियो त हिन जेको आहे प्रीमियम नंबर प्लेट ज़रिए न रुगो माण्हुनि में गाॾियुनि जे रजिस्ट्रेशन जो शौक़ु पैदा कयूं, पर हिन प्रोग्राम सां जेका रेवेन्यू जनरेट कयूं ऐं सिंध में जेको आहे आमदनीअ जे मौक़नि खे जेको आहे असां वधीक हथी वठा आहियूं। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त जेके शौक़ीन माण्हू आहिनि उहे पिणु जेको आहे हिन में हिसो वठंदा वॾे तादाद में। ऐं गॾोगॾु हिन चयो त असां माण्हुनि जे लाइ हिन में जेको आहे अलॻि अलॻि तरीक़नि सां जेको आहे प्लेटिनियम गोल्ड ऐं सिल्वर कैटेगरीज़ जेके आहिनि उहे पिणु रखियूं आहिनि त जीअं जेके माण्हू आहिनि उहे हिन में जेको आहे पंहिंजो वधीक जेको आहे शौक़ु ॾेखारीनि ऐं भरपूर नमूने प्रीमियम नंबर प्लेट्स जी ख़रीदारी कनि। हिन सां जेको आहे मुल्क जे जेको वधंदड़ जेको टैक्सिस आहिनि उन्हनि ते पिणु जेको आहे असरु पवंदो ऐं माण्हू जेके आहिनि उहे हिन में रजिस्ट्रेशन कराईंदा ऐं मुल्क जी जेको आहे मईशत जो पिणु जेको आहे तमामु वॾो फ़ाइदो हासिलु थींदो। सीनियर सूबाई वज़ीर पारां चयो वियो आहे त अॼु कराचीअ में जेके बि शहरी आहिनि उन्हनि जे लाइ असां ओपन ऑप्शन रखियो आहे त हू पंहिंजी रजिस्ट्रेशन कराए ऐं नीलामीअ में शिरकत करे सघनि था। जी, वॾी महिरबानी शाहिद अपडेट करण लाइ।